नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। मुस्लिम लीग नून जो अगवान हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर बरक़रार रहंदो या तहरीक इंसाफ़ ऐं मुस्लिम लीग ख़ाफ़ जो गॾियल उम्मीदवार चौधरी परवेज़ इलाही वॾी वज़ारत जो उहिदो संभालींदो। फ़ैसिलो कुछ देर में थी वेंदो। वॾे वज़ीर जी चूंड लाइ असेंबली मेंबरनि जी पंजाब असेंबली में आमद। PTI ऐं ख़ाफ़ लीग जा असेंबली मेंबर चइनि बसुनि ज़रिए क़ाफ़िले जी सूरत में ख़ानगी होटल मां असेंबली पहुता। परवेज़ इलाही ऐं उस्मान बोज़ार बि असेंबली पहुता। तहरीक इंसाफ़ पारां पंजाब असेंबली में घुरबल अंग 186 पूरो हुजण जी दावा। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त उम्मीद आहे त नून लीग जा साथी वाइदे जी पासदारी कंदा। डिप्टी स्पीकर सां मुकमल सहकार कयो वेंदो। वफ़ादारी तब्दील कंदड़नि खे अवाम रद्द करे छॾियो आहे। असद उमर चवे थो अॼु को बि सरप्राइज़ न आहे। असां वटि 186 नंबर्स पूरा आहिनि। हराम जे पैसनि मां लाहौर में वोट ख़रीद नथा करे सघजनि। मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो मुलतवी थियण वारो फ़ैसिलो छिड़काईंदड़ हो। सिंध हुकूमत इलेक्शन मुलतवी न पई करणु चाहे। इलेक्शन कमीशन में MQM जी पिटीशन ते जवाब जमो करायो हो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। PTI वारा चोर मचाए शोर वारो कमु करे रहिया आहिनि। सिंध जो पैसो कंहिं बि चोरी नाहे कयो। नोटनि जूं ॻाल्हियूं पंजाब मोकिलण वारियूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। हिकु शख़्स जूं टेलीफोन कॉल्स सभिनी जे साम्हूं आहिनि। सिंध हाउस खे बदनाम कयो पियो वञे। अफ़गान परागीर केतिरनि ई सालनि खां हिते तरसियल आहिनि। सिंध जो अमन अमान ख़राब कंदड़नि खे हिसाब ॾियणो पवंदो। डफेड़ पैदा कंदड़नि खे अॼु अफ़गानी यादि अची रहिया आहिनि। ॿियनि खे चोर धाड़ेल सॾींदड़ माण्हुनि आमदनीअ जो ज़रियो सम्झो आहे।